न्यूज़ सैदाबाद लॻे ॻोठ शमीर राहू सां लाॻापियल ॻोठ जुमा हाजाणो जे साम्हूं वहंदड़ हाला ब्रांच वाह खे ओचितो घारो पइजी वियो। ॻोठ ऐं 100 एकड़ फसल पाणी हेठि अची विया। न्यूज़ सैदाबाद वेझो ॻोठ जुमो हाजाणो जे साम्हूं वहंदड़ हाला ब्रांच शाख खे 25 फुट घारो लॻी वियो। ॻोठाणनि इतलाउ करे कुंभ लीमा रेग्युलेटर वटां शाख खे बंदि कराए वधीक ॻोठ ऐं फसल ॿुॾण खां बचाए वरितो। इतलाउ बावजूद आबपाशी अमलो न पहुतो जॾहिं त ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो ॿधण लॻा। आबादकारनि जो चवणु हो त घारी सबब शाख बंदि हुजण करे फसलनि खे नुक़सान थियण जो ख़दशो आहे। फौरी तौर ते घारो बंदि कराए नुक़सान खां बचायो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।